अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे सावल खान सां जंग कंदो। जाबिर खान हाणे माई गुलजार खे ॻोल्हींदो रहंदो। रोंडो आख़िरकार चाकर खान के मारण की कोशिश कंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुझे यूट्यूब चैनल रमेश जमड़ी के लाइमी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को वञो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा चाकर खान जेको आहे सिधो हाणे वञी सावल खान जे ओताक ते बीहंदो ऐं उनखे चवंदो त हाणे तोखे चुरण जो बि मौक़ो न ॾींदुसि। जो तो मूं मथां सिधा फायर कया ऐं मां बि ॾिसी चुको हुयुसि, हाणे तो मथां ॿ न बि राति कोन कंदुसि। सावल खान चवंदो चाकर खान अगरि जेकॾहिं तव्हां सम्झो था त मां तव्हांजो ॾोहारी आहियां त पोइ तव्हां भले मूंखे मारे छॾियो ऐं मूं बि वाइदो करे छॾियो त हाणे तव्हां सां मुंहिंजी जंग आहे। छो जो तव्हांखे हाणे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां भरोसो न आहे त पोइ तव्हां भले मूं मथां गोली हलाए ऐं मूंसां जंग कयो ऐं मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झो। चाकर खान चवंदो त हा सावल खान मूं तोखे दुश्मनी सम्झियो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान वारा जेको आहे गुलजार खे हर घर में ॻोल्हींदा ऐं उनखे ॻोल्हण लाइ ॾींहुं राति हिकु करे छॾींदा। बहरहाल अॻिते हली उन्हनि खे इहो माई गुलजार ज़रूरु मिलंदो। जॾहिं उन्हनि खे मिलंदो त पोइ हू माई गुलजार खे मारे छॾींदा जीअं हू का ख़बर चाकर खान ताईं न पहुचाए ऐं हू माई इते ई ग़ाइब थी वञे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोंडो जेको आहे हसीना बेगम खे चवंदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन चाकर खान खे बि घुमाए छॾ। अगरि जेकॾहिं तूं चाकर खान खे मारण में कामयाब थी वञे त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां त हिन सॼी मिल्कियत जो वारिस तूं अकेलो थींदे। उन जे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इहो कमु करे छॾ। हसीना बेगम चवंदो त हा रोंडो बसि आख़िरकार हिकु न हिकु ॾींहुं मां बि इन चाकर खान खे घुमाईंदुसि। रावल खान खे बि घुमायुमि ऐं डूंगर खान खे बि सिर्फ़ु हिकिड़ो रहियल आहे, चंद ॾींहंनि जे अंदरि इनखे बि लेटाए विझंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान जेको आहे चाकर खान खे भड़काईंदो ऐं चाकर खान खे साथ ॾेई सावल खान खे सोढ़ो कंदो। मतिलबु त चाकर खान सावल खान जो पको में पको दुश्मन थी पवंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।